ॾाढो आहे सतायो दुनिया जी गर्दिश आमुहड़ो मटायो मिटनो माइटन कर पाझ बन्हते वक्त मौजूद आहियूं मध्य जे गरीबाबाद माला में ते हिकिड़ो शख़्स जेको कैंसर जे मोज़ी मर्ज़ मुब्तला आहे, जेको 3 सालनि खां लगातार बीमारी जी बिस्तर भेड़ो आहे। गुज़िरियल ॾींहुं स्टोरी कई उन बाबति जेके पोस्टिंग बि हलायूं, उन में असांजे CEO डिस्ट्रिक्ट न्यूज़ ऐं सोशल वर्कर जेके आहिनि उन्हनि भरपूर साथ ॾींहुं 87,000 डोनेशन कई आहे। अचो त असांजे CEO न्यूज़ डिस्ट्रिक्ट न्यूज़ जे CEO नवीन मेमन साहब खां ॻाल्हि ॿोल कंदासीं न कीअं किथे कया केतिरी उन्हनि ख़ुशी थी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा सभ खां पहिरियां हूंदी आहे इंसानियत। सो इंसानियत जे नाते असां कोशिशि कईसीं, असां कलो की स्टोरी ॾिसी ऐं फ़ौरन असां हिकिड़ी पोस्ट रखीसीं सोशल मीडिया ते त फलाणी जॻह ते गरीबाबाद में हिकु नौजवान कैंसर जे मोज़ी मर्ज़ में मुब्तला थी चुको आहे। असांजी अयाज़ सोए जो, ठीकु आहे भाउ, अयाज़ सोए जो असां उहा पोस्ट रखीसीं। उनजे फ़ौरन बाद असांखे दोस्तनि सुठे तरीक़े रिप्लाई ॾिनी। असां पंहिंजो नंबर बि स्क्रीन ते रखियोसीं। उन नंबर ते काफ़ी दोस्तनि असां सां राब्तो कयो ऐं काफ़ियुनि सां असां पाण राब्तो कयोसीं। उन्हनि खे कॉल करे चयोसीं। कुझु दोस्तनि उन्हनि असांखे कॉल करे असांखे डोनेशन ॾिनी। उन में असां 87,000 रुपयो कठे करे चुका आहियूं हिकिड़े ॾींहं में। राति असां देरि सां पोस्ट रखीसीं। अॼु हिन महिल ताईं शाम ताईं असां 87,000 कठे करे चुका आहियूं। हे असां हुनजे भाउ खे, अयाज़ अहमद जे भाउ खे असां 87,000 ॾियूं था, जेको भाउ ॻणे। ऐं मां कुझु दोस्तनि जा नाला ॿुधायां त असां सां कंहिं तावन कयो। मदे जी शहर असां वास्तो अथसि ब्रोई बिरादरीअ जो मौजूद शख़्सियत आहे, 20,000 रुपया असांखे उन डोनेशन कई। उन खां बाद में सैयद बिरादरीअ जी मौजूद शख़्सियत आहे, मदे जे सां उनजो तालुक़ु आहे। हिन वक़्तु कराची में आहे, 10,000 रुपया असां सां उन डोनेशन कई। रखण शहर असां वास्तो अथसि सांगरू बिरादरीअ जो मौजूद आहे ग़ुलाम अकबर सांगरू, जेको हर ग़रीब मिसकिन सां तावन मदद कंदो आहे। अलाह उनखे बि गंज ॾे, ॿियनि दोस्तनि खे बि गंज ॾे। 10,000 रुपया असांखे उन डोनेशन कई। मदे जी शहर सां वास्तो अथसि रियाज़ हुसैन राहू जो, हैदराबाद आहे। हिन वक़्तु 5,000 रुपया असां सां उन डोनेशन कई। मंठार अहमद उमराणी आहे, रते दिरे सां तालुक़ु अथसि, 2,000 असां सां उन डोनेशन कई। शिकारपुर सां तालुक़ु अथसि ज़वार आहे, मेमण बिरादरीअ जो, 2,000 उन। ॿियो बि ज़वार आहे शिकारपुर सां तालुक़ु अथसि, 2,000 रुपया उन डोनेशन कई। माजिद मेमण शिकारपुर सां तालुक़ु आहे, 2,000 रुपया उन डोनेशन कई। राबेल अब्बासी भाउ आहे असांजो, मदे जो सोशल वर्कर आहे, 1,000 रुपया असां सां उन डोनेशन कई। कोड़ल खान गांगरो आहे असांजो भाउ, असांजे मदे जी शहर सां वास्तो अथसि, सोशल वर्कर आहे, 1,000 रुपया असां सां उन डोनेशन कई। अज़हर अली मीराणी साईं आहे दोस्त असांजो, 1,000 रुपया उन डोनेशन कई। इश्तियाक अली मेमन साहब आहे, 1,000 रुपया असां सां उन डोनेशन कई। गड़िया सिंह सां तालुक़ु अथसि असांजो दोस्त आहे, हिन वक़्तु इस्लामाबाद में रहे थो, 1,000 रुपया असां सां उन डोनेशन कई। मदे जी शहर सां तालुक़ु अथसि सूमरो आहे दोस्त असांजो, 1,500 रुपया उन नालो रोकियो, 1,500 रुपया उन डोनेशन कई। हिकु पठाण बिरादरीअ सां तालुक़ु अथसि दोस्त आहे, 500 रुपया मदे जी सां तालुक़ु अथसि, 500 रुपया उन डोनेशन कई। हिकु ॿियो राबेल अब्बासी नाले असांजो दोस्त आहे, असांजा 500 रुपया उन डोनेशन कई। राहिब ख़ासि के लिए 500 रुपया उन डोनेशन कई। जुस्तजू जे टीम जे तरफ़ खां 7,000 रुपया डोनेशन उन्हनि कई। हिकु दोस्त ॿियो आहे, 2,500 रुपया उन नालो रोकियो आहे, 2,500 रुपया उन डोनेशन कई। तराई सां तालुक़ु अथसि हिकु मौजूद शख़्सियत आहे, 3,000 रुपया उन डोनेशन कई। 87,000 रुपया असां डोनेशन कई आहे। असांजी इहा ई कोशिशि आहे, असां अॻिते बि असांजा चाहे दोस्त असांजा बीठा आहिनि ॿाहिरि सोशल वर्कर, सभिनी सां असांजो तावन हूंदो। असां कोशिशि कंदासीं, असांखां थी सघियो त असां कैंप बि क़ाइमु कंदासीं। दोस्तनि साथ ॾिनो त ठीकु आहे भाउ, असां कैंप बि मदे जी में क़ाइमु कंदासीं। असां झोली खणी असां शहर में निकिरी बि पवंदासीं, दोस्त जी मदद कंदासीं। वधीक नसीब आहे, अलाह साईं हुनखे वॾी हयाती ॾींदो। असां दुआ बि कयूंसि था, अलाह साईं हुनखे ख़ुशि कंदो, जल्द खां जल्द अलाह कंदो त हू ख़ुशि थी वेंदो। ऐं असांखे तव्हांखे सभिनी दोस्तनि खे, शहर वासियुनि खे, आस पास जे जिन बि दोस्तनि असां सां तावन कयो, उन्हनि सभिनी खे दुआऊं कंदो। इंशाअल्लाह असांजी इहा ई उमेदु आहे त दोस्त असांजो जल्द खां जल्द ख़ुशि थी वञे, ऐं असांजी इहा ई कोशिशि रहंदी ऐं कोशिशि असां कंदा रहंदासीं। मूंखे वॾी ख़ुशी थी आहे, मुंहिंजा शहरवासी मूंखां मिलण आया आहिनि, मदद कई अथऊं। मां बि
ॿ दफ़ा ऑपरेशन कराई आहे कैंसर जहिड़े मरीज़ में फासी थी आहे जेके बि शहर वासियुनि खे चवंदुसि जेकी बि अपील कंदुसि जेके बि आहिनि चङा ठीक माण्हुनि खे चवंदुसि दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे अलाह ताला मूंखे ख़ुशि कंदो जीअं मूंसां मदद कई आहे त जीअं मां पंहिंजे भाउ जी ज़िंदगी बचाए सघां सभिनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं आहिनि जेके ॾींदड़ आहिनि उन्हनि खे बि असां दुआऊं कंदासीं त असां सां इहे मदद कई अथऊं उमेद त असांखे न विसारींदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो त कुझु ॾींहं पहिरियां खां माना इहो सिलसिलो हले थो। हूअं त काफ़ी सालनि खां वठी यार असांजो अयाज़ हुसैन माना बीमारी बिस्तर ते माना पियल आहे जेको कैंसर जे मूज़ी मर्ज़ खां वञी रहियो आहे। पर हींअर सोशल मीडिया जा असांजा दोस्त नवीद अहमद थी वियो कोड़ल थी वियो असां थी वियासीं कुझु ॿिया दोस्त उन्हनि माना सोशल मीडिया ते आवाज़ु उथारियो त ख़ुदा रा हिन ग़रीब मिसकिन जी अचो त गॾिजी हेल्प कजे मदद कजे जेको असांखां थी सघे थो। उनजे लाइ असां नवीद खे जस ॾींदासीं जंहिं माना पंहिंजे ज़ाती कोशिशुनि सां छो त पैसनि जो मसइलो अहिड़ो हूंदो आहे त कोई बि अॻु भरो नथो थी सघे पोइ बि असां नवीद खे जस सलाम पेश था कयूं जे पंहिंजे ज़ाती कोशिशुनि सां असां दोस्तनि खे यादि कयो ऐं सभिनी दोस्तनि सां राब्ता करे जेका हुन महिनत कई आहे कल्ह शार्ट टाइम में कल्ह राति जो पोस्ट रखी वई आहे दोस्तनि तरफ़ां अॼु शाम जा 5:30 छपिया थियनि तक़रीबन 87,000 रुपयो दोस्तनि जेको आहे त डोनेशन कई आहे। ॾिसो हाणे दोस्त जेको ख़र्चु था ॿुधाइनि 10 खां 12,000 रुपया पर डे जो ख़र्चु आहे। हिते हाणे असां जेके शहर जा सोशल वर्कर आहियूं असां ते इहो फ़र्ज़ु आयत थो थिए त असां पंहिंजे हिन शहरी नौजवान जी ज़िंदगी बचाइण जे लाइ अॻु खां अॻु भरा थियूं असांखे झोली फंड करिणो पए त असां झोली फंड कयूं जेके पर्सनल दोस्त आहिनि उन्हनि खे बि असां माना जेको आहे त ॿुधायूं उन बारे में त हीउ दोस्त असांजो बीमारी बिस्तर ते पियल आहे त ख़ुदा रा अचो त गॾिजी हुन जी मदद कयूं। ऐं हिन मौक़े ते असां जेके असांजा तरह जा चूंडियल असांजा MPA साहिबु आहे MNA साहिबु आहे या असांजो ज़िले चेयरमैन साहिबु मुसी ख़ान रहियो आहे मौला हुनखे गंज ॾिनो आहे असां उन्हनि खे बि अपील था कयूं त ख़ुदा रा तव्हां हिन तक जे पंहिंजे ग़रीब मारूअड़नि मिसकिननि जी मदद कयो जेके सफ़ा ग़रीब मिसकिन वीचारो अयाज़ जेको हींअर अयाज़ सोए जो बीमारी बिस्तर ते पियो आहे कैंसर जहिड़े मुज़ी मर्ज़ जो इलाज हिते कंहिं बि ग़रीब जे वस जी ॻाल्हि कोन्हे का। असां वरी बि हिन शहर जे हिन ज़िले शिकारपुर जे सभिनी सरहंदी वासियुनि खे हथ ॿधी ख़ुदा रा अपील था कयूं त अचो गॾिजी फुड़ीअ तलाव आहे थोरा ई डोनेशन जा पैसा गॾु करे असां हिकिड़ी कोशिशि करे सघूं था त असांजी कोशिशि सां मता हिन नौजवान जी ज़िंदगी बची पए। असां जॾहिं कल्ह गिफ्ट जी पढ़ी जे स्टोरी हली त असां हिकदमि पंहिंजे आइडियनि ते बि हलाईसीं ऐं दोस्तनि खे ख़ासि करे वस वारनि खे बि अपील कई जो बाबा महिरबानी करे हिन ग़रीब जी बेसहारा दोस्त आहे जी मदद कयो। उन खां बाद भाऊ नवीद खे सलाम था पेश कयूं जीअं असां ॾे फ़ोनियूं कयूं त भाउ अचो मुंहिंजो साथ ॾियो गॾिजी सघी हिकु बेसहारा जी ज़िंदगी कीअं बची पए। अगरि असांजी कोशिशि करण सां कंहिंजी ज़िंदगी बचे थी इहा तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। ऐं जेके ॿिया बि आहिनि हिन शहर में सरहंदीअ वारा मां उन्हनि खे बि अपील थो कयां त ख़ुदा रा अचो असां सां गॾिजी कुझु अञा कयूं चंदो झोली फंड बि कंदासीं सिटीअ मथे जी बाज़ार में गॾिजी सघी जीअं हिन जी ज़िंदगी बची सघे। मदद जी वासियुनि खे अपील कंदासीं त वधि में वधि असां सां साथ ॾियनि ऐं नवीद साथ ॾियनि जीअं गॾिजी करे हिन यार जी ज़िंदगी त अलाह जे हथ में आहे जेॾी ही कोशिशि असां पंहिंजी तरफ़ां कयूं त ज़िंदगी अलाह ॾींदो पर हिन मिसकिन जी असां मदद कंदासीं त इंशाअल्लाह हे बची पवंदो ऐं हिन जा बचा ऐं सॼी उमिरि जिन बि हिन सां तावन कयो सॼी उमिरि हिननि खे दुआऊं कंदो ऐं इंसानियत जो फ़र्ज़ु बचे त असांखे रब इंसान करे पैदा कयो अपील ग़रीब मिसकिन पर इंसान जी मदद कयूं उहो कहिड़ो बि हुजे उहो इंसान जी मदद कयूं। इहो ई रब पाक क़ुर में बि इहो ई कयो त इंसान जी मदद कयो ॾुखे वक़्त में अचो त मदद जी वासी हिन मिसकिन जी घर जी मदद कयो। पर थोरे सीओ जा वीचार ॿुधा मुंहिंजो चवण पंहिंजी कोशिशि सां जेको आहे हुन भाऊ लाइ जेको करिणो पियो त असां जेको आहे शहर वासियुनि थोरे MPA MNA खे गुज़ारिश था कयूं त वधि में वधि भाऊ जी हेल्प कयूं जीअं जल्दी उथी पंहिंजी महिनत करे पंहिंजे बचनि जो पेट पाले सघे। कैमरामैन ज़मीर घांगड़ो सां गॾु अहसन सिकंदर राव जो जस्तजो न्यूज़ मदद।